दोस्तों अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हांजे साम्हूं आत्मकथा जी किस्त नंबर 9 पेश करियां थो। मां उन्हनि सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जेके आत्मकथा जे किस्तुनि लाइ मूंखे मैसेज मोकिलींदा रहनि था, ऐं मां उन्हनि दोस्तनि जो बि शुक्रगुज़ार आहियां जिन मुंहिंजी आत्मकथा ते तमामु बहितरीनु तफ़सीली तबसरो मोकिलियो आहे ऐं किन किन मूं सां डिस्कशन बि कई आहे। उन्हनि सभिनी में सर फ़हरिस्त आहे अदी फरीदा मेतलो, जेको मुंहिंजी बाबा जे बारे में ऐं मुंहिंजे चाचा यानी मुंहिंजे सहुरे मुंहिंजी घरवारी जे वालिद साहब जे बारे में जेका मुंहिंजी आत्मकथा जी किस्त हुई उन जे बारे में इलाही सुठी गुफ़्तगू कई ऐं तफ़सीली तबसरो कयो, ऐं मां उनजो शुक्रगुज़ार आहियां जो उन मुंहिंजे किताब जे तबसरे जेको अल्ताफ़ शेख जे बारे में हो उन ते बि तबसरो कयो। त हीउ सुठो मौक़ो आहे त मां चाहियां थो त मां तव्हां सभिनी खे ॿुधायां त अदी फरीदा मेतलो ख़ुदि बि तमामु ई तख़लीक़कार शाइरा आहे ऐं उनजी शाइरीअ में तमामु घणो उत्साह आहे, ऐं मूंखे यकीन आहे त हिकु ॾींहुं उनजी शाइरी सिंध जे कुंड कुर्छ में ॻाई वेंदी ऐं दुनिया में जिते बि सिंधी रहनि था उहे उनजी शाइरी ॻाईंदा। ऐं उनजी शाइरीअ में ख़ूबसूरत ॻाल्हि इहा आहे त हूअ मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते फेसबुक ते फ़ोटू या वीडियो ॾिसी उन जे पस मंज़र में जेके ख़्यालात हुनखे उभरंदा आहिनि उन्हनि ख़्यालात खे शाइरीअ में पोइ ऐं पंहिंजो इज़हार कंदी आहे, ऐं उहा शाइरी का आम रिवाजी शाइरी न आहे। उन जी ॿोलीअ में उहा नवाण ऐं उन जी ॿोलीअ में उहा मौसीक़ी ऐं हिकिड़ी वॾी ॾात समायल आहे जेका कुदरती तौर ते हुन जे जज़्बान मां निकिरे थी। त उन जे करे मां चाहियां थो त उन खां अॻु में जो आउं पंहिंजी आत्मकथा शुरू करियां, मां उन जा कुझु बैत तव्हांजे साम्हूं रखणु चाहियां थो। हिकु बैत आहे, झूनीअ जो जिगर जहिड़ो जीअसीं हुयसि, मातम मन अंदर गुलनि बोए उछल ॾिनसि, ॾिसी की न सघियसि हंजू हारींदे वेसि। हिकु माउ जो पंहिंजे शहीद पुट जे लाइ इहो बैत हो। ॿियो हिकिड़ो बैत आहे जेको पखियुनि जे इतिहाद ते आहे, पखियुनि जे गॾु हुजण ते आहे। चिड़ियूं चहकनि, टारियूं बहकनि, उथनि उॾरनि, लातियूं लवनि, वण विकोड़े कचहरी कनि, लुॾनि लमकनि, परतल कुटुंब पहुचनि, कीनो कीन रखनि, साथ साण खयों घुमनि। ही तमामु बहितरीनु बैत हो ऐं मूंखे इन सां ज़ाहिरी ॻाल्हि आहे त लतीफ़ साईं जो बैत यादि अची वियो जेको जग मशहूरु बैत आहे, वगर कयो वतन पिर्त न छिननि पाण में, वगर कयो वतन पिर्त न छिननि पाण में, पसो पखी अड़नि माण्हू आ मेठ घणो। बहरहाल मां अदी फरीदा जो हिकु ॿियो बि बैत पढ़ां थो। असां बान्हा बाहूं ॿधण जा आदि, असां बान्हा बाहूं ॿधण जा आदि, इज्ज़ो न्याज़ दिलनि जा पाक साफ़, निदा कंदड़ नादी, अर्शो अर्ज़ झुकियल सो भॾी जुहादी। हीअ हिकु निमाणे माण्हूअ जी दुआ आहे। हिकु ॿियो बैत आहे, झुगा झुरियल झंग घटियूं वीरान धुंध, पखी पखण गेरा कूंजूं कांव गिरन ॻच, लातियूं लवनि लख ओपरा सुहे संग, अहिड़ा ॻोठ ऐं हंध अथव सुहारी सिंध। तमामु बहितरीनु इहो बैत हो। हीउ थोरो जेको आहे
ॻाईंदड़ सूरत हाल में आहे ऐं वॾी मौसीक़ी पैदा कंदड़ बैत आहे। झुरियल झूपड़ीअ जा झीणा हीणा माण्हू, झुकियल झूमियल बेताब ज़िक्र इलाही माण्हू, उन्हाईअ अंदरि मूं आलाप पसी हक़ीक़त माण्हू, ज़ाहिर ज़िक्र इलाही तंद तंवार नकी साही, मिलियो जंहिं महबूब इलाही वाट उन जी सजाई। माण्हू 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 आहे सॾे सॾे थियो साणू, विजद विजदान जो वहकरो बसि थियो बेवस माण्हू। सो ही मूं तव्हांजे साम्हूं अदी फरीदा जो जी शाइरी पेश कई। उन खां अलावा मां शुक्रगुज़ार आहियां साईं शाह मोहम्मद पीरज़ादे जो, तमामु प्यारो दोस्त, जंहिं मुंहिंजे किताब जे हिकु तबसरे जेको शेक्सपियर जो किताबु हो, स्टेज ड्रामो क्लियोपेट्रा ऐं क्लियोपेट्रा जे बारे में, एंथोनी एंड क्लियोपेट्रा, उन ते हिकु तमामु ई तफ़सीली हुन तबसरो कयो हो। ऐं मां सम्झां थो त अहिड़ा जेके तबसरा आहिनि उन्हनि जे करे मुंहिंजी हिदायत थिए थी, मुंहिंजी इस्तिलाह थिए थी ऐं मां उन्हनि जे करे बहितर लिखी सघंदुसि। छो जो मुंहिंजी जेका तरग़ीब थी आहे, यानी जेको मुंहिंजी जेका ग्रोथ थी आहे, उहा सिंधियत बि संगत कराचीअ जे दस्तूरी गॾिजाणियुनि में थी आहे, जिते शाह मोहम्मद पीरज़ादो ऐं ॿिया कई दोस्त जिन जो ज़िक्र मुंहिंजी आत्मकथा में ईंदो, ऐं उन्हनि सां गॾु मुंहिंजी हिकिड़ी तमामु वॾी अदबी ज़िंदगी गुज़री आहे। ऐं अहिड़नि तबसरनि जे करे मुंहिंजी वॾी इस्लाह थिए थी। उन सां गॾोगॾु मां शुक्रगुज़ार आहियां अदी ज़ुहरा अल्ताफ़ जो, जेका अल्फ़ चेयरटी जी महदार आहे। उन बि तमामु तफ़सीली तबसरा मूंखे मोकिलिया आहिनि पंहिंजी आत्मकथा जे बारे में ऐं हिमत अफ़ज़ाई कंदी रहंदी आहे। त हाणे आऊं वणजारे जी डायरी जी किस्त नंबर 9 पढ़ां थो। हर माण्हूअ जी ज़िंदगीअ में के अहिड़ा वाक़िया थींदा आहिनि जिन जे करे संदसि शख़्सियत में तब्दीली अची वेंदी आहे ऐं संदसि ज़िंदगीअ जो रुख़ कंहिं अहिड़ी तरफ़ वेंदो आहे जेको संदसि अंदर जी तस्कीन लाइ ज़रूरी हूंदो आहे। उन्हनि वाक़िअनि मां गुज़रंदे हुन जी ज़िंदगीअ में के अहिड़ा दोस्त बि ईंदा आहिनि जिन जे करे हुन जी ज़िंदगीअ में वॾो इनकलाब अची वेंदो आहे। मुंहिंजी ज़िंदगीअ में अहिड़ा कुझु वाक़िया थिया आहिनि जिन मां हिकिड़ो फ़क़ीर मोहम्मद लाशारी सां मुलाक़ात ऐं दोस्तीअ जो आहे। हीअ उन्हनि ॾींहंनि जी ॻाल्हि आहे जॾहिं बाबा कराचीअ में एडिशनल सेशंस जज हो ऐं असां एम.ए. जिना रोड जे सिटी कोर्ट जे पोयां वारनि जजिस फ्लैट्स में रहंदा हुआसीं। सिटी कोर्ट जे साम्हूं ई सुल्तान ट्रस्ट जी हिकु बिल्डिंग में 2nd फ्लोर ते हिलाल पाकिस्तान जी ऑफिस हुई। असांजे घर जे बिल्कुलु साम्हूं बाबा जो ऐं असां सभिनी जो प्यारो दोस्त अब्दुल हमीद अबड़ो रहंदो हो, जेको पिणु उन वक़्तु एडिशनल सेशन जज हो। संदसि अदबी मुताले ऐं लतीफ़ियात जे करे ख़ासि संगत रही ऐं रोज़ मुलाक़ात थींदी हुई। मूं उन वक़्तु हिकु कहाणी लिखी हुई जंहिंमें 3 सितंबर ऐं 1 अक्टूबर जे वाक़िअनि जी तस्वीर चिटियल हुई। कहाणी लिखण खां पोइ उनखे छपाइण जी ख़्वाहिश उभरी त मूं चाचा हमीद खे चयो त छा कजे। कहाणी फ़क़ीर मोहम्मद लाशारी खे ॾेखारियो। हुन सलाह ॾिनी। उहो किथे हूंदो आहे? मूं पुछियोमांसि। हिलाल पाकिस्तान जी ऑफिस में हूंदो आहे। उहा ऑफिस हिते साम्हूं ई आहे। मां जॾहिं खांसि मिलण वियुसि त संदसि शख़्सियत में जेको जटाव हो उन ई खां काफ़ी मुतासिर थियुसि। मूं लाइ अख़बार जो माहौल नओं हो, जिते सभु एडिटर्स गॾु वेठा हुआ। अख़बार जो एडिटर इक़बाल दल हो, जेको कंहिं ॿिए कमरे में वेहंदो हो। लाशारी साहब खे अछो वॻो पहिरियल हो
ऐं कंहिं नुमाइंदे जी रिपोर्ट ते भर में वेठल दोस्त सां ॻाल्हाए रहियो हो। मां फ़ोन करे वियो हुउसि, तंहिं करे हुन मूंखे भलीकार चई ऐं पंहिंजे भरिसां विहारियो। मूं कहाणी लिखी आहे, चयोमांसि। पोइ ॾेखारियो? हुन मूंखे चयो। जी, हीअ आहे। मां पढ़ी पोइ तव्हां सां हाल अहिवाल कंदुसि। मां हुनखे कहाणी ॾिनी ऐं हुन ईअं चयो। मूं खेसि मुंहिंजी कहाणी खिल जो मौत ॾिनी। हीअ कहाणी मुंहिंजी पहिरीं कहाणी जी किताब हिकु काइर जो मौत में छपियल आहे। कुझु ॾींहंनि खां पोइ वरी मां हिलाल पाकिस्तान जी ऑफिस वियुसि। हूअं त उणितुण हुई त ॿिए ॾींहुं कहाणी जी क़िस्मत जे बारे में पुछण लाइ वञिजे हा, पर तबियत ते कंट्रोल करे कुझु ॾींहं रखी पोइ हिलाल पाकिस्तान जी ऑफिस वियुसि। कहाणी ठीकु आहे, हुन चयो। हिलाल पाकिस्तान जे माहवार मक़सदनि में छपे था छॾियूं। ॾाढो ख़ुशि थियुसि। उन वक़्तु जेका मुंहिंजे अंदर जी ख़ुशी हुई, तंहिंखे तव्हां तसवुर बि नथा करे सघो, जो शायदि हर लेखक जे लाइ छपजणु हिकु तमामु अहम मरहलो हूंदो आहे। हिन वक़्तु जॾहिं मुंहिंजा 6 किताब छपजी चुका आहिनि ऐं 3 छपजण लाइ तयारु पिया आहिनि, तॾहिं बि जॾहिं किताब छपाई जे मरहले में हूंदो आहे त लॻंदो आहे ॼणु घर में को नओं ॿारु थो ॼमे। किताब जे अचण जी ख़ुशी मूंखे औलाद वांगुरु थींदी आहे। अमर जलील जे डिक्शन जो असरु आहे तव्हांजी कहाणीअ में, लाशारी साहब चयो। मूं कुझु बि न चयो। अमर जलील जहिड़े बहितरीन कहाणीकार सां मुंहिंजो नालो खयाई त ख़ुशी थी। उन्हनि ॾींहंनि में मुंहिंजे मुताले में अमर जलील, नसीम खर्ल, आगा सलीम, कृष्ण चंद्र, दोस्तोविस्की, टॉलस्टॉय, ओ हेनरी, चार्ल्स डिकिंस ऐं शेख खयाज़ जा किताब हूंदा हुआ, पर अमर जलील नौजवानीअ जे करे दिलि में घर जोड़े थो वञे, जो संदसि मुकालमा यादि करे महबूबा उनखे चवंदो हुउसि त महबूबा टिपा पाइण लॻंदी हुई। तव्हां कंहिंखां मुतासिर थी लिखंदा आहियो? मूं लाशारी साहब खां पुछियो। हुन चयो, माण्हू जेको पंहिंजे माहौल मां सिखे थो, उहो ई खेसि वधीक कमु अचे थो। हुन चयो, जेका हिकु हक़ीक़त हुई। अदब बराए ज़िंदगीअ में इहा सोच सघारी मालूम थिए थी। इंसान तसवुरनि में हिकु अहिड़ी दुनिया जोड़े थो जेका संदसि अंदर जे अज़ियतुनि जी तस्वीर हुजे थी। लिखण में हू उन्हनि किरदारनि खे जनमु ॾिए थो त उहे वधीक सघारा थियनि था। जेके तसवुर मुताले मां जनमु वठनि था, उन्हनि जो पंहिंजो मक़ाम आहे, जो उहे मुशाहिदाती तजुर्बनि खां वांझियल हूंदा आहिनि। तंहिं करे इहो बहस अक्सर असांजे साम्हूं ईंदो रहंदो आहे त अदब बराए अदब जी सानवी हैसियत आहे। मुंहिंजे ख़्याल में त ज़िंदगीअ जे वण में जेके बि गुल टिड़नि था, उहे अदब जी सूरत में ज़ाहिर थियनि था। उन्हनि में शाखूं नथियूं जोड़े सघजनि ऐं उहो अदब बराए अदब या अदब बराए ज़िंदगीअ वारो फ़लसफ़ो कंहिं ताराज़ीअ में विझण जी ज़रूरत न आहे। मुंहिंजी कहाणीअ में हिकिड़ो पोढ़ो शख़्स हीराबाद जे कंहिं दुकान ते भोगनि जा किताब पढ़ी रहियो हो त खेसि गोलियुनि जो शिकार कयो वियो ऐं संदसि खिल जो मौत अची वियो। उन ई तनाज़ुर में मूं 2 ॿियूं कहाणियूं बि लिखियूं आहिनि। हिकु कहाणी आहे हिकु काइर जो मौत ऐं ॿी आहे सीगल जो मौत, जेके पिणु मुंहिंजे किताब में मौजूदु आहिनि। लाशारी साहब वधीक चयो, तव्हां इहा कहाणी संगत कराची जे गॾजाणी में खणी अचो। ख़मीस ते शाम जो 5 वॻे रिम्पा प्लाज़ा जी 7हीं माड़ ते इहा गॾजाणी थींदी आहे ऐं उतां खां मुंहिंजी संगत कराचीअ में दाख़िला थी। मां सम्झां थो त संगत कराचीअ जे वहिकुनि मां मूं न सिर्फ़ु अदब ऐं तनक़ीद ते सिखियो, पर हयातीअ जे चंद उसूलनि खे बि जोड़े छॾियो। हिन वक़्तु जॾहिं मां पाकिस्तान तोड़े बरतानिया जे 2 तंज़ीमुनि जो सरबराह आहियां, पर मां कंहिं ते बि पंहिंजो फ़ैसिलो मड़ींदो न आहियां ऐं कंहिंजी बि राय खे रद्द न कंदो आहियां। दोस्तनि सां मुखालफ़त जे करे दोस्ती ख़तमु न कंदो आहियां, बल्कि संदन तनक़ीद मां सिखंदो आहियां। उहे गुण मूं संगत कराचीअ जे गॾजाणियुनि मां सिखिया, जिते उन्हनि माण्हुनि सां संगत नसीब थी
जिन जी शख़्सियत में तमामु घणियूं ख़ूबियूं हुयूं। संगत कराचीअ में जिन दोस्तनि सां तमामु घणी वेझड़ाई थी वई, उन्हनि में अतिया दाऊद, रऊफ़ निज़ामाणी, शाह मोहम्मद पीरज़ादो, अनवर पीरज़ादो, जान ख़ासखेली, फ़कीर मोहम्मद लाशारी, निकाश, अनवर अबड़ो, फैज़ सूमरो, मरहूम हसन मंसूर, शकूर निज़ामाणी, बज़र अबड़ो, रज़ाक सहतो, रखेल मोराई, रज़ाक सरोही ऐं चंदर केसवाणी ऐं गुलाब हकड़ो शामिल आहिनि। जॾहिं मूं कहाणी खिल जो मौत संगत जे दोस्तनि आॾो पढ़ी त दोस्तनि मूंखे तमामु घणो साराहियो। सभु जुमिला यादि कोन्हनि, पर जान ख़ासखेली साहब चयो त अमर जलील जे कहाणियुनि खां मुतासिर थियल आहे। गुलाब हकड़े चयो त दोस्त खे गुज़ारिश आहे त हू असांजी गिरजाणियुनि में अचे ऐं असांजी संगत जो हिसो बणिजी वञे। संगत में केतिराई दफ़ा सिनफ़ूं पेश कयमि ऐं संगत कराचीअ कुझु साल मुंहिंजे अदबी खेतर जो हिकु हिसो रही, पर मां जॾहिं बि कुझु लिखंदो आहियां त लाशऊर जे कंहिं हिसे में ख़्वाहिश पैदा थींदी आहे त इहा लिखणी जेकर संगत जे गिरजाणी में पढ़िजे। गुज़िरियल 12 सालनि खां लंडन में रहां थो। हर साल पाकिस्तान वेंदो आहियां बहिराड़ीअ में तइलीम जे सिलसिले में, पर उन साल सिलसिले में वेंदो रहंदो आहियां, पर उन साल जेको लिखियो कयो हूंदो आहे उहो दिलि चवंदी आहे त दोस्तनि जी का वहक हुजे जेका संगत जो तासुर ॾिए त जीअं उते आउं ही लिखड़ियूं पढ़ी ॿुधायां ऐं दोस्त हक़ीक़ी तनक़ीद कनि। संगत कराचीअ जहिड़ो हक़ीक़त पसंदि माहौल शायदि ई कंहिं अदबी तंज़ीम में हूंदो। कुझु ॾींहंनि खां पोइ अवामी आवाज़ खुली वई। फ़कीर मोहम्मद लाशारी इमदाद ओढे खे हिकु प्राइवेट अख़बार जो मनसूबो जोड़े ॾिनो, जंहिं ते इमदाद अमल कराईंदे इहा अख़बार खोली। इन चवण में को वधा न थींदो त फ़कीर मोहम्मद लाशारी उहो सहाफ़ी हो ऐं हिकु अहिड़ो एडिटर हो जंहिंजे करे सिंध में प्राइवेट अख़बारुनि जी ट्रेन खुली वई। छो जो पहिरीं सिर्फ़ु हिकु सरकारी अख़बार हूंदी हुई, हिलाल पाकिस्तान, ऐं उन खां सवाइ ॿी का बि अख़बार न हूंदी हुई ऐं प्राइवेट अख़बारुनि जो को बि तसवुरु न हूंदो हो। हुन प्राइवेट अख़बार जो तसवुरु ॾिनो ऐं अवामी आवाज़ खोली, जंहिंजो मालिक त इमदाद ओढो ऐं ॿिया कुझु दोस्त हुआ, पर अवामी आवाज़ जो तसवुरु फ़कीर मोहम्मद लाशारी ॾिनो ऐं उतां पोइ वरी पंहिंजी अख़बार जागो बि कढियाई। ऐं हाणे सिंध में अख़बारुनि जो हिकु तमामु वॾो लश्कर आहे ऐं गॾोगॾु सिंधी चैनल बि खुली विया आहिनि। तमामु घणी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। सहाफ़त जी दुनिया में उन वक़्तु लाशारी साहब जे लिखड़ियुनि खे वॾी अहमियत हुई, जो सिंध जो केस जज़्बाती अंदाज़ सां पेश करण जी हुन वटि सलाहियत हुई। मां KPTअ में 17 ग्रेड में भर्ती थियुसि, पर रुझान इंजीनियरिंग खां निकिरी अदब ऐं सहाफ़त तरफ़ वधी रहियो हो। लाशारी साहब सां ज़ाती दोस्ती थी वई, जो संगत कराची जे विहकुनि खां पोइ अलावा बि असां मिलण लॻासीं। अवामी आवाज़ जे पहिरें ॾींहं खां अॻु वारी संगत कराची जे विहक में मूं कहाणी हिकु कांइर जो मौत पेश कई, जंहिं में शहर जे चौक ते हिकु मासूम माण्हू दहशतगर्दीअ जो शिकार थिए थो। उहो मौत ॾिसी मुंहिंजे अंदर जो बहादुर या काइर शख़्स जेको महसूसु करे थो, उहो उन कहाणीअ में ॾेखारियल आहे। मां उन कहाणीअ खे अलामती तौरु ॾेखारियो आहे, जेको मां सम्झां थो त मां दहशतगर्दीअ जी जंग विढ़ी नथो सघां, त माना त मां हिकु काइर आहियां। अहिड़े काइर जो गोलीअ खां सवाइ संदसि काइरता जे करे मौत अचे थो ऐं हू शहर जे चौक ते अहिड़ी बुज़दिलीअ जे करे मरी थो वञे। मां सम्झां थो त मुंहिंजी समूरी ज़िंदगी हिन दुनिया मां गुरबत, जहालत ऐं दहशतगर्दीअ खे ख़तमु करण लाइ वक़ुफ़ु थियल आहे। ऐं इन कहाणीअ में मूं हिकु अहिड़ो तसवुरु ॾिनो आहे जेको इन ॻाल्हि जी अलामत आहे त को बि शख़्स जेकॾहिं पंहिंजी महबूबा सां गॾु हिन दुनिया में गुरबत, जहालत ऐं दहशतगर्दीअ जे ख़िलाफ़ु विढ़े त हुन जी जेका तहरीक आहे उहा कामयाबी माणींदी। सिंध जे बहिराड़ीअ में तइलीम जी तहरीक
उन ई सोच जो हिकु तसलसल आहे। इहा कहाणी मरहूम हसन मंसूर मूंखां खणी बदर अबड़े खे वञी ॾिनी, जेका हुन अवामी आवाज़ जे अदबी सुफ़े कलमकार में छपी, जेको अवामी आवाज़ जे अख़बार जो ॿियो ॾींहुं हो। उन ॾींहुं उहा कहाणी उन में छपी हुई। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। मां इन सां गॾु पंहिंजी हीअ किस्त नंबर 9 ख़तमु करियां थो। वरी हाज़िर थींदुसि हिकु नई किस्त सां गॾु।